ख़बर ते पहुचायूं पिया। घोटकी जे रवंती वारे कच्चे में पुलिस ऐं रेंजर्स जो ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। ऑपरेशन जी निगरानी रेंजर्स कर्नल ऐं एसएसपी घोटकी करे रहिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन धाड़ेलनि जे ख़ात्मे ऐं मुगुनि जी बाज़ियाबी लाइ कयो पियो वञे। इन हवाले सां मज़हर चाचड़ सां जॉइन कयो आहे। मज़हर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल बरकत, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही रवंती जे कच्चे वारे इलाइक़े में अॼु पुलिस जो हिकु भेरो ॿीहर जेको ऑपरेशन शुरू कयो आहे ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ मुग़विन जी बाज़ियाबी लाइ, जंहिंजी अॻवानी एसएसपी घोटकी डॉक्टर सुमेर चन्ना ऐं रेंजर्स जो कमांडर कर्नल आतिफ कनि पिया। इन सिलसिले में पुलिस जो चवणु आहे, घोटकी पुलिस जेका पधराई रखी आहे उनजो इहो चवणु हुयो त जेके धाड़ेल आहिनि उनजे थाकनि ते असीं पहुता आहियूं, कुझु शकी माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां थी सुबुह खां वठी करे पुलिस ऐं रेंजर्स जो जेको गॾियल ऑपरेशन आहे उहो रवंती जे कच्चे वारे इलाइक़े में हले पियो, जंहिंमें ॾोहारियुनि ऐं पुलिस थोरो जो रेंजर्स जे विच में जदीद हथियारनि सां उहा हिक ॿिए मथां फायरिंग कई पई वञे। हिन टाइम जेको इलाइक़ो आहे उहो मैदान जंग बणियल आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सुबुह खां वठी करे हीउ ऑपरेशन रवंती जे कच्चे में हले पियो। इन सिलसिले में एसएसपी घोटकी डॉक्टर सुमेर नूर जो चवणु हुयो त पुलिस सां गॾु हिन टाइम जेके उहे हैवी हथियार बि आहिनि ऐं जेके जदीद मशीनरी आहे असां वटि उहा असांखे सिंध गवर्नमेंट तरफ़ां मिली आहे, जेको हिन टाइम ऑपरेशन वधीक ताक़तवर कयो आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु जेका माज़ी में ऑपरेशन थिया आहिनि उनजे भेट में एसएसपी घोटकी पारां इहा दावा कई आहे हीउ ऑपरेशन वधीक सख़्तु हूंदो। ॾोहारी जेके आहिनि उहे पंहिंजा थाक छॾण ते मजबूर थी विया आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स जेका आहे उन्हनि जे थाकनि ते हिन टाइम ताईं पहुती आहे। कुझु जेके आहिनि उहे शकी माण्हू गिरफ़्तार कया आहिनि जिन खां पुछा ॻाछा हले पई, पर पुलिस खे हिन महिल ताईं को मुग़वी जेको आहे ऑपरेशन दौरान हथ न आहे आयो, ना ई का वॾी जेका आहे उहा पुलिस खे कामयाबी मिली सघी आहे। पर पुलिस जो इहो चवणु हो त असां जा जेके इरादा आहिनि उहे मज़बूत आहिनि। धाड़ेलनि जे ख़ात्मे ताईं हीउ ऑपरेशन हलंदो रवंती जे कच्चे में। जी, वॾी महिरबानी मज़हर चाचड़ तफ़सीलनि जे लाइ।